अॼु असांजो मौज़ू इहो आहे त रियासत कीअं जुड़ंदी आहे। आमतौर ते माण्हुनि खे ईअं माना बावर करायो वेंदो आहे त शायदि रियासत मथां को नाज़िल थियल को हिकिड़ो लफ़्ज़ आहे जंहिंजे ख़िलाफ़ु ॻाल्हाए नथो सघिजे, जंहिंजे ख़िलाफ़ु कुझु लिखी नथो सघिजे, कुझु सम्झी नथो सघिजे। ईअं न आहे। रियासत असीं पाण जोड़ींदा आहियूं ऐं रियासत जे सिरिश्ते हेठि जेके बि डिपार्टमेंट्स आहिनि, जेके बि इदारा आहिनि, जेके बि माण्हू आहिनि, से असांजा नौकर आहिनि। असीं तंहिंजा नौकर की न आहियूं। सभ खां पहिरीं असां सम्झण जी कोशिशि कंदासीं त रियासत कीअं जुड़ंदी आहे। पाकिस्तान जे कंहिं बि शहर खे, सिंध जे कंहिं बि शहर खे असां रियासत जो दर्जो ॾियूं था, यानी आज़ादु हिकिड़ो मुल्क ठाहियूं था पिया, त पोइ कीअं जुड़ंदो? छा उनजी जोड़जक में IMF मदद कंदी, या अमेरिका मदद कंदी, इंडिया मदद कंदी, या रूस मदद कंदी, फ्रांस मदद कंदी, या सऊदी अरब मदद कंदी? बिल्कुलु न, केर बि मदद न कंदो सवाइ उतां जे रहवासियुनि जी। एग्ज़ाम्पल, सुभाणे को सिंध जो शहर यानी को खैरपुर, घोटकी, इन्हनि मां को हिकिड़ो ई मुल्क ठहे थो, त पोइ उनजी जोड़जक कीअं थींदी? उहो थींदो ईअं त जेकी उन तहरीक जा बानी हूंदा, जेके उनखे वजूद में आणण वारा बानी हूंदा, उते जेकी कंपनीज़ आहिनि, कारखाना आहिनि, फैक्ट्रीज़ आहिनि, या मिसाल तौर ते कारोबारी तबिके सां वाॻियल जेके वापारी आहिनि, उन्हनि वटि उहे अॻुवाण वेंदा ऐं उन्हनि खे चवंदा त असीं हीअ रियासत आज़ादु कराई आहे, रियासत वजूद में आंदी आहे, हीअ हिन जी जोड़जक थियणी आहे, हिन जा डिपार्टमेंट्स ठाहिणा आहिनि, हिन जूं सभु जेके शयूं आहिनि उहे पूरियूं करणियूं आहिनि, हिन खे हिकिड़े सिरिश्ते में आणणो आहे, पूरा डिपार्टमेंट्स ठाहिणा आहिनि। हिन में तालीम खातो, फ़ौज, पुलिस, हेल्थ, इरीगेशन, रोड्स, सभु खातनि में असांखे एंट्री करणा आहिनि ऐं डिपार्टमेंट ठाहिणा आहिनि। त उहो असांखे उन लाइ मदद कयो। जॾहिं रियासत जुड़े थी वई त आम माण्हू खां रियासत सिधी तरह पैसा नथी वठी सघे ऐं आम माण्हू शायदि ॾींदो बि न, छाकाणि जो उहो ख़ैरात थी वेंदी। हिकिड़ो टेक्निकल हरबो कहिड़ो हूंदो आहे, उहो इहो हूंदो आहे त उन्हनि कंपनीज़ खे, उन्हनि वापारियुनि खे, उन्हनि मल्टीनेशनल कंपनीज़ खे चयो वेंदो आहे त जेका हीउ प्रोडक्ट तव्हां खपायो था पिया, इहो 2 रुपए जो आहे, सो अॼु खां इहो 4 रुपए जो कयो। असीं रियासत तौरु पंहिंजे माण्हुनि खे इहा अपील कंदासीं त हिन प्रोडक्ट ते 2 रुपया जेके इज़ाफ़ी वठूं था पिया, उहे असीं रियासत जी जोड़जक ते ख़र्चु कंदासीं। असीं तव्हां खां सिधी रीति पैसो नथा वठूं, तंहिं करे तव्हां हीअ 4 रुपए वारी शइ जेका 2 रुपए में मिलणु खपे हा, उहा 4 रुपए में वठो। जॾहिं उहा 2 रुपए वारी शइ 4 रुपए में माण्हू ख़रीद कंदा ऐं लखे माण्हू ख़रीद कंदा, पोइ उहा रियासत छा कंदी? उहा जेका रक़म आहे उहा हिकिड़े हंधि रखंदी, पोइ उहा उन ज़ख़ीरनि जे आधार ते कैलकुलेशन कंदी त असांखे रियासत खे बाक़ाइदा तौर ते स्टेबल करण लाइ, माण्हुनि खे फैसिलिटीज़ ॾियण लाइ, माण्हुनि खे हेल्थ ॾियण लाइ, माण्हुनि खे एजुकेशन ॾियण लाइ एतिरा पैसा खपनि था। रियासत खे तव्हां जोड़ियो पिया, रियासत तव्हांखे न पई जोड़े। उहे जेके 4-4 रुपया आहिनि, उहे मटा सटा ज़ख़ीरनि में उहे गॾु थी विया ऐं ज़ख़ीरा असां वटि रियासत वटि एतिरा थी विया। उनखां पोइ डिपार्टमेंट जुड़ंदा, पोइ उहा अमाउंट डिस्ट्रीब्यूट थींदी उन्हनि डिपार्टमेंट्स में त आया, हिन डिपार्टमेंट में एतिरो ख़र्चु ईंदो, हिन डिपार्टमेंट में एतिरा पैसा लॻंदा, हिन डिपार्टमेंट में एतिरी रक़म असांखे रखणी आहे, काथो ही आहे। ज़ाहिर ॻाल्हि आहे, तव्हांजे अमाउंट सां एतिरा खाता जुड़िया आहिनि त नौकरियूं बि तव्हांखे मिलंदियूं। पोइ छा थींदो? रियासत तव्हांजे नौजवाननि खे पोइ जेको जहिड़ी नौकरीअ जे अहल हूंदो उनखे उते भर्ती कंदी। पोइ उहा टैक्स ॾियणु बंदि त कोन कंदव, हिकु ॿिए पुठियां प्रोडक्ट लॉन्च थींदा रहंदा। रुपए वारी शइ तव्हांखे 5 रुपए में ख़रीद करणी पवंदी, छाकाणि जो तव्हां रियासत जी मदद कयो पिया, अणसिधी रीति मदद कयो पिया। अच्छा, तव्हां खां डायरेक्ट रियासत पैसा छो नथी वठे? उहो इन करे जो तव्हां खां जेकॾहिं रियासत डायरेक्ट पैसा वठंदी, तव्हां हिकु दफ़ो 100 रुपया ॾेई छॾींदा, 50 रुपया ॾेई छॾींदा, ॿीहर कोन ॾींदा। पर तव्हांखे उहो प्रोडक्ट, उहा शइ ख़रीद करणी आहे, तंहिं करे न तव्हां न चाहींदे बि रियासत खे हर महीने पैसा ॾींदा रहंदव। पोइ उहे डिपार्टमेंट्स जुड़ी वेंदा, तव्हांजा यंगस्टर नौकरियुनि सां लॻी वेंदा, माहवार पघार उन्हनि जी जेका आहे उहा तव्हांजे टैक्स मां ठहंदी। यानी रियासत वटि पाण वटि कुझु बि न हुयो, पैसा तव्हां ॾिना, इदारा तव्हां जोड़िया, तव्हांजे पैसनि सां जुड़िया, यानी तव्हां जोड़िया, डिपार्टमेंट जुड़ी विया, नौकरियूं ॾियण वारा तव्हां हुयो। उनखां पोइ असेंबलीज़ जुड़ंदियूं, असेंबलीज़ जुड़ी वई, असेंबली जुड़ण खां पोइ इलेक्शन थींदी। ज़ाहिर ॻाल्हि आहे, घोटकी जो माण्हू उन माण्हूअ खे वोट ॾींदो जंहिंसां उहो हमदर्दी रखे थो, यानी जेको माण्हू उन्हनि जे ॾुख सुख में, उन्हनि जे तकलीफ़ुनि में उन्हनि लाइ कमु कंदो। ऐं इलेक्शन जो ख़र्चु हूंदो, सो बि रियासत तव्हांखे टैक्स जी मद में वठंदी। ऐं उहे ई नुमाइंदा जेके तव्हांजे इलाइक़े मां चूंडिजी विया आहिनि, उन्हनि जो कमु इहो आहे त असेंबली में वञनि ऐं पंहिंजे इलाइक़े जी ॻाल्हि कनि, जेकी तव्हां सां प्रॉब्लम्स आहिनि उन्हनि खे उते डिस्कस कनि ऐं उन्हनि मसइलनि जे हल लाइ मुमकिन आहे त कानून साज़ी कनि, छाकाणि जो उहा उन्हनि जी नौकरी आहे। तव्हां उन्हनि खे नौकरी ॾिनी आहे न। को बि माण्हू, को सरदार, को चङो मुड़ुसु, को वॾेरो भला डायरेक्ट वारी असेंबली वञी ॾेखारे, पॉसिबल न आहे। इहा तव्हांजी महिरबानी आहे जो तव्हां उन माण्हूअ खे पंहिंजे वोट ज़रिए
पंहिंजे नाणे ज़रिए, पंहिंजे वक़्त ज़रिए, पंहिंजे एतमाद ज़रिए असेंबली ते पहुचायो। ऐं उनजी ज़िम्मेवारी छा आहे? हू तव्हांजे इलाइक़े जा मसइला डिस्कस कंदो, क़ानून साज़ी कंदो, तव्हांजी बहितरी लाइ, तव्हांजे बच्चनि लाइ, तव्हांजी एजुकेशन लाइ, तव्हांजी नेचर लाइ, तव्हांजी ज़रूरतनि खे पूरो करणु क़ानून मूजिबि, आइन मूजिबि जेका शयूं पॉसिबल आहिनि उनखे पूरो कंदो। उनजी ज़िम्मेवारी आहे। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त जेकॾहिं असां ई उन शइ खे जोड़ियूं था पिया त पोइ असांखे हक़ छो नथा मिलनि? असांजी असेंबली में वेठल असांजे तक जा नुमाइंदा असांखे खंघनि ई कोन था। इहो इन करे जो असांखे असांजे पावर्स जी, असांखे पंहिंजे वोट जी अहमियत जी, असांखे पंहिंजे वजूद जी ख़बर कोन्हे का। सो उमेदु आहे त तव्हां रियासत जी जोड़ जक सम्झी विया हूंदो। सो वी आर क्रिएटर। उमेदु आहे तव्हां कुझु सम्झो हूंदो। जेकॾहिं सम्झो आहे त कमेंट्स कयो। मिलूं था हिकु नई वीडियो सां गॾु। तेसीं ताईं अल्लाह निगहबान।